ॾिस रूडा, छोकिरी जीअं ई वापसि आई त उनजी ज़िंदगी जो फ़ैसिलो सावल खान कंदो। जेकॾहिं सावल चवे त सुहिणी जो निकाह हैदर सां कराईंदासीं त पोइ तूं छा कंदे? बाबा साफ़ साफ़ मां चवंदोसां, बाबा हैदर जी शादीअ में थियल आहे, छोकिरी त छा, छोकिरीअ जो वार बि को न ॾींदोसांसि। जेकॾहिं छोकिरी वापसि अचे ऐं उनजो उते जो उते निकाह सिकूं सां कनि त पोइ? या एकड़ बेकड़ वारियूं ॻाल्हियूं छो पिया था कयो? साफ़ साफ़ भाउ भेण मूंखे ॿुधायो न, क्लियर ॻाल्हि ॿुधायो त तव्हां चाहियो छा था? या मिण मिण पई थी पएव या अंग्रेज़ी ॿोली मां त सम्झाई कोन थो। चओ छा था चओ, ॿुधायो। रूडा, मां इहो थो चाहियां त सुहिणी जो निकाह शेरल सां थिए। जेकॾहिं तूं इन रिश्ते में राज़ी आहीं त ॿई गॾिजी सावल ते ज़ोर रखी उनखे मञाए था वठूं। अड़े ओ वापारी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाए। हल साईं, तुंहिंजी ॻाल्हि खे था वठूं। हाणे छोरीअ जी भला मां बि राज़ी, इन सावल मोड़ मारां खे बि राज़ी करे वठूं, मां वरी अशद राज़ी। पर हिन ॻाल्हि मां मूंखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? रूडा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, तोखे कहिड़ो फ़ाइदो खपे? कहिड़ो पेट में सूर अथई हू ॿुधा। मां छोकिरीअ जा पूरा 5 ई 5 घणा थिया 10 लख रुपया वठंदुसि। 10 लख? दादा, ही मोह दाफे थो। असां न्याणी जो संग टकनि ते कोन खपाईंदासीं। टकनि ते कोन थो खपाया। बाक़ी 10 लख छाजा थो वठी? कॉल डिपॉज़िट जा पैसा थो वठां। सुभाणे मूंखे दिलशेर जे लाइ बदो वठणो पवंदो। मथां तव्हां छोरीअ खे मारियो कुटियो, कुझु त पैसा मुंहिंजे हड़ में हुजनि न। ॿीहर छोकिरीअ जो घर आबाद करण जे लाइ चाहीं थो त पोइ तोखे इहो अमाउंट माना पैसा तोखे ॾियणा ई ॾियणा पवंदा। ॿेली, असांखां इहो रिश्तो गरो आहे। जिथे वणई तिथे वञी छोकिरीअ खे खूह में उछ। असां तोखे कोन रोकींदासीं। तोखे कहिड़ा पट ॻाल्हाए थो, पेरनि थो चले त मूंखे चोरी वठ। खोटी बि ख़ुशी थी आहे त मूंखे मालिकनि सुञातो आहे। भॼ बाबा, तूं चवे त दम ई कोन्हे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।